नासिन मुबारकपुर में जेवाय पारा मस्जिद चौक अॻियां अलामा राशिद महमूद सुमरो मथां हमले ऐं जवाबदार ज़ाहिर न करण ख़िलाफ़ एहतिजाज करे वियो। सागर महर जी रिपोर्ट। अलामा राशिद महमूद सुमरो मथां कातिलाणे हमले ख़िलाफ़ ऐं हमले आवरनि खे ज़ाहिर करण जे लाइ JUI मुबारकपुर जे कारकुननि मुफ्ती अब्दुलसलाम भुट्टो, हाफ़िज़ उस्मान भुट्टो, मौलवी इरशाद महर जी अॻुवाणी में मस्जिद चौक अॻियां एहतिजाज कयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेको अलामा राशिद सुमरे जे मथां कातिलानो हमलो कयो वियो, कंहिं वॾी मनसूबा बंदी तहत हमलो कयो वियो ऐं अलाह साईं उनखे महफ़ूज़ रखियो। असां उन जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरो कयूं था त इहे जेके ऊचा हथ कंडा आहिनि उहे महिरबानी खे ख़तमु कया वञनि ऐं उलमा दीन जो क़दुरु कयो वञे, उन हिफ़ाज़त कई वञे ऐं जेके उन्हनि जा कातिल अगरि हमलो कंदड़ गिरफ़्तार बि कया त उहे ज़ाहिर छो नथा कया वञनि। आख़िर कहिड़ा मुहरकात आहिनि जंहिंजे करे उनखे ज़ाहिर नथो कयो वञे। असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे उनखे ज़ाहिर कयो वञे। असांजे आलमनि खे इहो हिसाण बंदि कयो वञे ऐं उन्हनि जे मथां जेके हमला कया वञनि था उन्हनि जो फिलफोर एक्शन खयो वञे ऐं जेके उन हमलो कंदड़नि खे जेकॾहिं गिरफ़्तार कयो बि वियो आहे पर उन्हनि खे ज़ाहिर नथो कयो वञे ऐं उन जे मर्कज़ी मुलज़िम जेके आहिनि उहे असांजो मुतालबो आहे त उन्हनि खे बि ज़ाहिर कयो वञे त जीअं असांजो उलमा जे मथां अहिड़े क़िस्म जा ॿीहर हमला न थी सघे। इहा सियासत इन्हनि जी न हलंदी। मौतनि ऐं क़तलनि वारी ऐं खून जे रांदि वारी सॼे सिंध में ऐं वफ़ाक़ी हुकूमत हुजे या असांजी पंहिंजी सूबाई हुकूमत हुजे, सभिनि जो जेको आहे अहिड़े क़िस्म जी सियासत आहे। असां इन जी निंदा कयूं था पिया ऐं असां अहिड़े क़िस्म जी सियासत जी मज़म्मत कयूं था पिया। अलामा राशिद महमूद सुमरे जे मथां जेको कातिलाना हमलो थियो आहे उनजी असां भरपूर मज़म्मत कयूं था। असां मौलाना राशिद महमूद सुमरे सां हर मोड़ ते गॾु आहियूं ऐं हिन जाथे असांखे मौलाना राशिद महमूद ऐं मौलाना फज़ल रहमान सॾु कंदा, असां उन्हनि सां कुल्हे में मिलाए करे सिंध जो ऐं पाकिस्तान जो दिफ़ा कंदासीं। तव्हां JUI कारकुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त राशिद महमूद मथां हमलो कंदड़ गिरफ़्तार थियल जवाबदारनि खे ज़ाहिर कयो वञे। सागर महर, आवाज़ TV न्यूज़, मुबारकपुर।